आली मकाम जी शहादत थिया शहादत जो अजीब अंदाजा सर सजने में आ इमाम आली मकाम शहीद थिया हुनन जे पहजे यजीद पहजन जा लाश उनन जा जनाजा पियो उनन के दफन कयो पर मदीने जे वीर जे शहजादे उनके बचन जा जिस्म मुबारक ईअं पिया कीमन के मोहम्मद करीम जे बचन जे कीमन के बाहियों जूं कोशिशूं कयूं था मदीने जे वीर जे शहजादन के जंजीर है हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के ऐ अल बैत जा जिस्म मुबारक जे सिर रहा उनन के नेज़न ते खड़ी करबला का कूफे दे पिया वञण कूफे ते पोजंदे रात पइजी वई आ होली नाले हिकिड़ो शख्स हुयो उनके इमाम हुसैन जो सिर ॾिनो ही सिर पंहिंजे घर खणी वञे होली रात जो टाइम कूफे खां ॿाहिरि घर हुयुसि सिर खे खणी हिकु तनूर जे अंदर थो रखे मथां ढक ॾेई छॾी रात जो टाइम होलीअ जूं ॿमायूं हिकिड़ी माई जो निंड मां उथे निहारे तनूर खां वठी आसमान ताईं नूर जी लाट पई करे और नूर जे लाट में पखी पिया उॾामन उथिया निहारे जे अजीब मंज़र आहे कॾहिं ॾिठो कोन छा कयां वेझो अची निहारे मदीने जे मीर जे शहज़ादे हज़रत हुसैन जो जिस्म मुबारक पियो आहे एॾी शर्म कोन आई कंहिंजे जिस्म खे खणी आयो हीअ एॾो इनाम मिलंदा माल मिलंदा मिल्कियत मिलंदी एॾो मूंखे तूं मुड़ुस न खपी तलाक ॾे मां वञां थी मूंखे खपे त मदीने जो मीर खपे मूंखे खपे त ख़ातून जन्नत अम्मा खपे मूंखे तूं न खपी तूं मूंखे न खपी मां वञां थी चली थी पैसा मिलंदे माल मिलंदी मिल्कियत मिलंदी मां तव्हां खां थो पुछां ओ ग़ैरतमंद ख़ुदा जे महबूब जा दीवानो ख़ुदा जो वास्तो ॾेई तव्हां खां थो पुछां छा मालनि जे करे छा मिल्कियतुनि जे करे छा दौलत जे करे छा दुनियावी शो जे करे छा दुनिया खे ॾेखारण जे करे मदीने जे वीर जे दामन खे छॾिबो न छॾिबो ऐं जान वञा त वञण ॾे पर मोहम्मद जे दामन खे मरंदे न छॾिजा हिन दुनिया में बि बेड़ा पार थी वई ऐं दुनिया में बि बेड़ा पार ये वो औरत आ जेकी न पैसा मुखे न खपन माल मुखे न खपे मिल्कियत मुखे न खपे जमीन मुखे न खपे इनाम मुखे न खपन ताज मुखे न खपन तख्त मुखे न खपन मिल्कियत सोन चांदी न खपे खपे त अल्लाह खपे खपे त मोहम्मद घोट खपे खपे त अल्लाह जे हबीब जी प्यारी न्यारी फातिमा सिर खणी आया कूफे में जो सिर आयो इब्ने ज़ियाद हिय जी मथा टेबल आ ए टेबल ते इब्ने ज़ियाद हजरत इमाम हुसैन जो सिर मुबारक रखे लठ खणी संगन चपन के हणे एकड़ो नबी करीम जो सहाबी बीठो आ जे तो लठ के परे कर ही वही चप्पल जल चप्पल ते मदीने जे मीर खे चुमंदे ॾिठो सुभान अल्लाह मारी दो साईं जान भी दी के तो हिकड़ो सिर हबीब खे नीते लज मरा हुजन सिर रखना तवारे आवारियां कूफे का सिर अॻिते हलायो रस्ते में ईंदे इमाम अली मकाम जे सिर खे दिमिश्क ॾे खयो पिया वञनि सिर मुबारक हलनि पिया हिकिड़े कारी क़ुरान जे अल्लाह ताला जे क़ुरान जी हिकिड़ी आयत पढ़ी आहे अम हसिबत अन अस्हाबल कहफ़ वरक़ीम कानू मिन आयातिना अजबा अस्हाबे कहफ़ वारनि जो वाक़ियो ख़ुदा जे निशान मां अजीब निशानी आहे क़ुरान में इन वाक़े जो ज़िक्र आहे उन कारी जो क़ुरान पढ़ियो नेज़े जे मथां हज़रत हुसैन जो सिर पियो आहे त संदन चप मुबारक चुरण पिया चोरे फरमाइनि था असहाबे कहफ़ वारनि जो वाक़ियो वाक़ई अजीब पर असहाबे कहफ़ वारनि खां वधीक मां हुसैन ऐं मुंहिंजे बचन जो वाक़ियो अजीब आहे सिर मुबारक के खयो पिया अचनि
रात के ईसाइन जे गिरजा घर जे घर में क्या है ईसाइन जे गिरजा घर जे लिखो पियो अतरजू उम्मतुल क़तलत हुसैनन शफाअत जद्दी यौमल हिसाबी अरबी वहा उम्मत नबी करीम जी शफाअत जी उम्मीद किथी रखी जे उनजे डोहते के शहीद कयो हिनन पूछो ए शेर के लिखो अंदरा ईसाई निकली आयो जे असा कोन लिखयो आ के लिखयो अज जो लिखल ना है 300 साल गुजरी चुका हम तले का लिख पियो सिर ॾिसी तो जे ही सिर कंजो सुभान अल्लाह इमाम हुसैन जे सिर ॾे इशारो करे तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का भला जे थक जी पे हथ तो मत खणो घणा ही थक जी पे अल्लाह खुश करे चो से भूल जी प्यासी तकड़ तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का सुभान अल्लाह ईसाई जो बाबा हे सर के जो जैसे ही हुसैन केड़ो हुसैन अली जो केड़ो अली नबी करीम जो साथी सोनू सोट अली अच्छा नबी करीम जो ही डोटो आ ते तो सिर मुखे दियो मां हिन सिर जी खिदमत कयां तोखे कोन ॾींदासीं तोखे छा जे करे सिर ॾियूं सॼी राति जो मूंखे ॾियो 10,000 दीनार थो ॾियांव पैसा थो ॾियांव पैसनि जो जो ॿुधूं जो भला सिर तूं खणी वञे अंदरि सिर वठी आयो किन किन तारीख़ जे किताबनि में लिखियल आहे अहल बैतनि जूं परदेदार न्याणियूं ऐं उहे परदेदार अम्मा ख़ातून जन्नत जूं न्याणियूं जेका जॾहिं घर मां निकिरंदी हुई चवंदी हुई अली इजाज़त ॾे त बाबा जे घर वञा अम्मा फातिमा तोखे कंहिं झलियो आहे छा जे करे इजाज़त थी वठी जे तूं मुंहिंजो मुड़ुसु आहीं तोखां इजाज़त न वठां त कंहिंखां वठां पर हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि मंझा मां बाबा जे घर ॾे वञा पोइ मुंहिंजे पेरनि जे निशाननि खे ठाही थो अचिजां मूं ते त कंहिंजी नज़र न पई आहे पर मुंहिंजे पेरनि जे निशाननि ते बि कंहिंजी नज़र न पई उन परदेदार ख़ातून जन्नत जूं न्याणियूं ओ ईसाई चवे पियो अंदर वठी अचो ओ अमड़ियूं ओ जिजनूं अंदर आराम कयो पाणी खपेव खीर खपेव मानी खपेव मैं ॾियांव इमाम हुसैन जे सिर खे खणी सॼी राति अदब में बीठो आहे अत्र थो हणे ॾाढी रत रत्यास ॾंद त मोतीअ बुटिया चोॾी मां चंड जे पिड़ में पेशान्यास अल्लाह नूर समावात वल अर्दे जलवो ज़मीन्यास गिरा करबला जा मादर थे मेरियास पटन का रत पुड़ा अली थे उगियास ओ मेरे मां बकयास मालिक बदले खून जे मेहरबानी कयो मूंखे सिर ॾियो सिर खणी आयो सही आहे बीठो अतर पियो हणे सिर खे कपिड़ो खणी रत पियो खे सिर जी सुबह जो टाइम थियो फजर जी अज़ान आई चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह सुभान अल्लाह आहे त ईसाई हाय या हुसैन इब्ने अली तो ते सलाम थोरो टेम हाणे इंशाअल्लाह मूंखे बि सुबुह परे वञिणो आहे गिरोड़ शरीफ़ बसि तव्हांजी मोहबत जे करे मिड़ी कुझु गाॾीअ खे हलायो या हुसैन इब्ने अली तो ते सलाम
शेरे हक शेरे जली तो दे सलाम मोरे वारा आशिक आई नबी करीम जे साहबन जो आशिक आई अल बेतन जो आशिक आई चुप करे न भेजा ए जा या हुसैन इब्ने अली तो दे सलाम शेरे हक शेरे जली तो दे तो मिसल कुर्बानी के गाने जमाल कारूनी वाला ए मोरे वाला ए आशिक सब पढ़न मिठड़ा मिली तो दे सलाम सुभान सुभान अल्लाह ईसाई कलम पढ़ियो पैसा दे नहीं पैसा जो खणी आया रस्ते मेरे संग सजा पैसा वारी बंची कुछ पैसा बचा उनते कुरान जी आयत लिखी पिया त जालिम जो हश्र डाडो बुरो थी वसयलमुल्लज़ीन ज़लमू अय्य मुनक़लबि यनक़लिबून अजीब करबला जो वाक़ियो इमाम ज़ैनुल आबिदीन के एकड़ो हमरा पियो चवे ज़ंजीर जो ॾिठई अखिन मां लुड़काणे तो चवे ओ ज़ैनुल आबिदीन तोखे ज़ंजीर न हणना मूंखे ज़ंजीर हणना ओ मोरे जा गैरतमंद सुन्नियो इमाम ज़ैनुल आबिदीन जलाल में जी फरमाइन था ये ज़ंजीर के जो इशारो कयो ज़ंजीर टुटी विया हमें ता तू मुखे छा समझो आ मुखे ताकत काने छा ताकत आहे पर कज़ियो करबला जो मिसोरो ईमास सुभान अल्लाह शाबाश फकीर कुछ सुभान अल्लाह के जमात हाने ढरी थे पई सुभान अल्लाह सुभान अल्लाह फरमाए तो कज़ियो करबला जो मिसोरो ईमास के रंद परूण राज कज़े करबला जो दोस्त को हाय दादला तो मुहिब माराए हासन खलील के सख्त सहाय अल्लाह समद बेनियाज साथ करे जा जाहे इन्हीं में आहे ताउनी गाल असरार जी अल्हम्दुलिल्लाह असां जो इमाम हुसैन सां मोहब्बत बेशक ये मोहब्बत न हुजे जिक्र छो कयो ओए ॿियाहन नासबी ओए ॿियाहन खारजी जेके नबी करीम जे बच्चन जा दुश्मन असी नबी करीम जे बच्चन जा गुलाम पर नबी करीम जे साहबन जा गुलाम हुजूर जे साहबन जा वसी नौकर आहियूं जन नबी करीम जे दीन जी गुलामी ॾिनी बस मां ही ता आखिरी सवाल थो कया था अकुलमंद हो पढ़ियल लिखियल हो मुखे बस इहो जवाब ॾिजो ॿुधजो पाकिस्तान जी फौज न पाकिस्तान जी एक बेचारा सी बॉर्डर दे वेठा के इंडिया जे बॉर्डर ते के ईरान जे बॉर्डर ते के अफगानिस्तान जे बॉर्डर ते के हेडों से दुबई वारे इरदे बॉर्डर ते सऊदी वारे ते बस सऊदी पड़या ईरान जे बॉर्डर ते इंडिया जे ते अफगानिस्तान जे ते चाइना जे ते हाने मां ता खां तो पुछा मोरे जे शहर में केर अची चवे त बाबा ये जेके फौज वारा हन केर चवे ये जेके फौज वारा हन ए 3-4 फौजी सुठा हन ॿिया जेके फौजी हन उहे गद्दार हन त मार्शल कोर्ट छा चवंदी पाकिस्तान जो कानून था कहिड़ो कानून फौज खे जेको गद्दार चयो खे फांसीअ ते लटकायो मिसाल थो ॾियां लखे फौजन मथां ॿिन खे जेकर ही केर चवे ए सुठा हन ए भला हन ए गद्दार न हन ॿिया सभु गद्दार त कोर्ट मार्शल चवंदी इनखे फाही ते लटकायो मां जो जे पाकिस्तान जे फौज खे के गद्दार चए ओ पाण गद्दार ई मोहम्मद जा सवा लख फौजी असहाब किराम हन ओए सभई हक ते हन जेको उनखे गद्दार चए ओ दीन खां गद्दार आहे पर मोहम्मद जो एक सहाबी नबी करीम जो आशिक ऐं नबी करीम जो दीवानो आहे जो सुभान पाकिस्तान जे फौजन के केर जे गद्दार त कोर्ट जो कानून तहरुक में ईंदो एजेंसी तहरुक में ईंदी
एजेंसिन के जोश अची वियो पर जन जे बारे में रब चवे कुरान इदा जा नसरुल्लाह वल फतह वराए तन्नास यदखुलून फी दीनिल्लाह अफवाजा मुझे हबीब तुझे दीन में मन सहाबी फौजन जो फौजन दाखिल थींदा चओ त जी पाकिस्तान जी फौज सुठी आ चओ पाकिस्तान जी फौज वा सुठी आ असांजे वतन जी खिदमत थी करे ईअं नबी करीम जा फौजी भी सुठा हन नबी करीम जे नाले त पंहिंजी जान जा नज़राना ॾियण वारा जिन जे बारे में सी चवऊं हबीबन जे सहाबन जो सदाई शान वणंदो आ भला जे सॼी तकरीर विसरी वञे ई न ई शेर पको कजा हबीबन जे सहाबन जो सदाई शान वणंदो आ बया जो शान तन जो करे मूंखे सो बयान वणंदो आ दया जन घोर महबूबन मथा गरमा लसर बचड़ा खुदा के तन संदो सिरमाल ऐसा